अॼु पाण सिंधु माथिरी जी सभ्यता जे उन अहम माग कोटड़ी जी बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं जंहिंखे माहिर सिंधु सभ्यता जे शहरी तमदन जो बानीकार शहर करार ॾियनि था। सिंधु सभ्यता जे शहरी तमदन जो पीढ़ जो पत्थर रखण वारा इहे कोटड़ी जी जा माण्हू हुया। कोटड़ी जी जा क़दीम आसार मौजूदा सिंध जे खैरपुर शहर खां 15 मील ॾखण तरफ़ मौजूद आहिनि। इहे आसार कोटड़ी जी वारे किले जे साम्हूं नेशनल हाईवे जे ओलह तरफ़ आहिनि। ही माग 600 फुट डिघो, 400 फुट वेकिरो ऐं ज़मीन जे सतह खां 40 फुट ऊचाईअ ते मौजूदु आहे। ही माग जेको ॻोठाणी सकाफ़त समेत शहरी तमदन सां बि वास्तो रखंदड़ आहे, तंहिंखे 1935 धारे हिकु माहिर डॉक्टर गहरिया ॻोल्हे लधो। बाद में हिन माग जी खोटराई डॉक्टर एफ.ए. खान 1955 खां 1975 ताईं कराई। कोटड़ी जी मां क़दीम आसारनि जे माहिरनि खे हिकु अहिड़ी सकाफ़त जा उहिञाण मिलिया आहिनि जेका सिंधु माथिरी जे शहरी तमदन खां 700 साल आगाटी आहे। उनखे माहिरनि कोटड़ी जी वारी सकाफ़त जो नालो ॾिनो आहे। माग जी खोटराई कंदड़ माहिर डॉक्टर एफ.ए. खान कोटड़ी जी बाबति ॿुधायो आहे त ॾखिण एशिया में इहा पहिरीं ज़रई वसंदी हुई ऐं सिंधु माथिरी जे सभ्यता जो बुनियादी पत्थर रखण वारा इहे कोटड़ी जी जा माण्हू हुया। हिन वधीक इंकशाफ कयो आहे त कोटड़ी जी ज़रई वसंदी मोहन जे दड़े खां 700 साल क़दीम आहे ऐं इहा तारीख़ रेडियो कार्बन वसीले हासिल थी आहे। जंहिं करे असां चई सघूं था त नंढो खंड त छा पर सॼी ॾखिण एशिया में हिकु ज़रई समाज जो पायो विझंदड़ सिंधु माथिरी जा माण्हू हुया। ही क़दीम माग ॿिनि हिसनि ते मुश्तमिल आहे। हिकु कोट ॾिनल शहर जेको शायदि हुक्मरान तबिके जे रहाइशगाह हुयो ऐं ॿियो ॿाहिरियों शहर जंहिंमें शायदि कमकार कंदड़ पोरियत माण्हू रहंदा हुआ। माहिरनि मूजिबि कोटड़ी जी बरे सगीर में सभ खां पहिरीं पनाह वारी बस्ती हुई जंहिंजे चौधारी कोट अॾियल हो। हिन क़दीम माग जी सभ खां मुतासिर कंदड़ शइ इहो कोट आहे जेको हड़ापा जे ज़माने खां अॻु जो तइमीर थियल आहे, जंहिंजी ऊचाई ऐं थोल काफ़ी आहे। ही कोट हिकु टकर ते तइमीर थियल आहे ऐं थोरे थोरे फ़ासिले ते मोर्चा ठहियल आहिनि। कोट वारो हिसो जेको 500 फुट डिघो ऐं 350 फुट वेकिरो ऐं 40 फुट बुलंद आहे, उतां कुशादा कमरा मिलिया आहिनि जिन जा बुनियाद पत्थर जा ऐं बाक़ी अॾावत मिटीअ जे सिरुनि जी आहे। केतिरियुनि दीवारुनि जी थोल 5 फुटनि खां वधीक आहे। छितियूं गारे सां लिबियल आहिनि। कोटड़ी जी बाबति डॉक्टर एफ.ए. खान ॿुधाए थो त हिन माग जे रहाकुनि खां हड़ापा ऐं मोहन जे दड़े वारनि के फ़नी ऐं ॿियूं ॻाल्हियूं सिखियूं जिन में शहरी रिताबंदी ऐं किलेबंदी शामिल आहे। कोटड़ी जी जे हिन क़दीम माग जे शुरूआती तह ते आबाद थियल माण्हू ठिकर जे थांव ठाहिण जे हुनर में काफ़ी तरक़ी हासिल करे चुका हुआ।
हितां संदन कोज़ेगिरीअ जा तमामु घणा बहितरीन नमूना दरियाफ़्त थिया आहिनि। ही मिटीअ जे थांवनि ते आम पेंटिंग कंदा हुआ। शुरूआती दौर जे थांवनि ते मोर जूं तस्वीरूं ऐं मच्छीअ जा नमूना मिलनि था। हितां लभंदड़ थांव चक ते ठहियल ऐं बाहि में पकल आहिनि, जिन ते गहरी ॻाढ़ी चमकदार रोशन फ़तील चिटियल आहे। इन खां सवाइ इन्हनि थांवनि ते मख़सूस हड़ापा तिर्ज़ जा नमूना कारे रंग में चिटियल आहिनि। नमूननि में पिपर जो पन, मच्छीअ जा छिलर ऐं सिज आम जाम नज़र अचे थो। कोटडिजी जे अवाइली दौर वारा थांव एतिरा तरक़ी कयल न हुआ, पर बाद में आहिस्ते आहिस्ते इन्हनि अवसर जा मुख़्तलिफ़ मरहला तय कया। हिन माॻ में इब्तिदाई जेके थांव मिलिया आहिनि से ॻिचियुनि खां सवा हुया। बाग़ जे शहरी तमदन सां वास्तो रखंदड़ तह मंझां मोहरूं ऐं ठिकर जूं ठहियल जानवरनि ऐं इंसाननि जूं मूर्तूं बि मिलियूं आहिनि। मूर्तुनि में ठिकर जूं 3 ज़नानियूं ऐं 12 सिंगे ढगे जूं मूर्तूं शामिल आहिनि। हितां मिलियल अॾावत जे औज़ारनि में कुहाड़ी, नेज़ा, छेणियूं ऐं चूड़ियूं लधी वियूं आहिनि। उन खां सवाइ मारंग चुल्हा पिणु लधा विया आहिनि, जिन ते उतां जा रहवासी रध पचाव कंदा हुआ। कोटडिजी मां मिलियल बाक़ियात में मिटीअ जा थांव, ॿारनि जा रांदीका, गाॾियूं, खेनूं, संगमरमर जा टुकड़ा, चूड़ियूं, मिटीअ जूं जे ठहियल देवियुनि ऐं जानवरनि जूं मूर्तूं, तीर ऐं पत्थर जा औज़ार वॾे तइदाद में मिलिया आहिनि। औरतुनि जे पाइण जूं चूड़ियूं मिटी ऐं सिप जूं जुड़ियल आहिनि, जॾहिं त ॿारनि जे खेॾण लाइ बाल ऐं गाॾियूं पकल मिटीअ जूं ठहियल आहिनि। ही सकाफ़त सिंध खां सवाइ, माना कोटडिजी सकाफ़त, कोटडिजी कल्चर सिंध खां सवाइ ऋण कच्छ जे ॾाखणे हिसे, पंजाब, बलूचिस्तान जे उत्तरी हिसे, राजस्थान जे उत्तरी हिसे ताईं फैलियल हुई। कोटडिजी मां मिलियल बाक़ियात उन खां अॻु श्रीकोला ऐं पीराणो घुंडाई मां मिली चुकी आहे। महिरबानी।